जो मां दीदार कया एकड़ो अंग्रेज चोंदो पियो अताला सा बुखारी जी अम्मा ने एकड़ो पोते खत लिखंदो पियो जे ओ अताला सा बुखारी जी अम्मा जेकरे तुजो बच्चो अताला सा बुखारी बार बार लिखी रे अजो खां बाद में खत में वो जो कम करणो ना है त तो तू वनी करे तुजो बच्चो भी आला तू पाने वनी पाने बच्चे के घर वठी वने हजरत अताला सा बुखारी जेड़ा जे जवान गया त अम्मा भी अम्मा हुंदी अल्लाहु अकबर कबीर अज जेकरे सन को जलसो हुंदो अम्मा रोकी नवंजा मुल्ला जो जलसो री मता को धमाको रखे अल्लाह अकबर कबीरा अल्लाह सा बुखारी रहमतुल्लाह अलैह तुझे मकाम ता कुर्बान लिया तुझे सीरत ता कुर्बान तुझे सूरत ता कुर्बान अम्मा चोदी पया अल्लाह बच्चो भी हिक दिनो मोहम्मद अरबी जे इज्जत जे करे जेल में पहुतो जे करे मोहम्मद अरबी जे खत्म नबूवत जे कमीशन जी गाला रब मोहम्मद जो कसम सारा गुजरी पर बच्चे के दिसण भी गवाह थी गया अल्लाह अकबर कबीरा यो अताला सा बुखारी रहमतुल्लाह अलैह पाक नबी मोहम्मद करीम जो एडो त परवानो एडो अंग्रेज जेलरा चोदो पयो ए अताला सा बुखारी तकी तुझे हलाल जो वारो तेरे जेल में अगे मणु कम कंदा अल्लाह अकबर कबीरा मौलाना अताला सा बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमायो ओ अंग्रेज बेईमान दुनिया में रही करे मां मोहम्मद जी टूटी दुनिया त चकी अताला सा बुखारी जी नौकरी दींदिया ना वे ही कुरान पढ़ंदो चकी पाण हली पोंदी अल्लाह अकबर कबीरा जे मोहम्मद अरबी जे इज्जत नामू जे तहफ़्फ़ुज़ देला पजा बच्चा बार कुर्बान कया तरफ जी इज्जत जो बोल पाला कयो ये उलमा देवबंदी वडे में वडी कुर्बान खुदा ने साथ मुल्ला अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह की जिंदगी में हजरत अम्मा फातिमा ज़हरा जी कब्र जन्नतुल बकिया जे अंदर हजरत अम्मा फातिमा ने जेको कब्र में जान सुतो पियो त मौलाना ज़करिया देवबंदिया ये 18 साल मोहम्मद जे मदीने में पढ़ायो मौलाना हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह 18 साल मोहम्मद जे मदीने में पढ़ायो अल्लाह अकबर कबीरा मौलाना साहब सुजाबादी रहमतुल्लाह अलैह पाने किताब में लिखयो एकड़ो बम्बई जो आलिम खालिद सुल्तान पे जो नालो फरमाया तो बम्बई को हलियो तो हुसैन अहमद मदनी जे हथ में बैयत करे उन जो मुरीद बनदी वन्या जने आयो मौलाना हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह पाजे मदरसे में वेठो दिसे त हंच में मिली या सामो किताब पयो बम्बई वालम जो तो हुसैन अहमद मदनी तू आचे मां चेन जो गो न मानू न करोड़ को हेडो बुजुर्ग हेड वाला होते न बिलन सा खेदा दो अल्लाह अकबर कबीरा मौला हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह फरमाया कुछ तो सही बिल्ली काडो खड़ी है ताड़े हथ सुभान अल्लाह खड़ी आयो ये लिया हुआ मिलिया जेका अठई पर मोहम्मद अरबी जे रोते जे सावन में घुमंदी जे मोहम्मद जो मदीनो को सजा दिल में ख्याल आयो मोहम्मद अरबी जे वतन में केड़ो तोहफो कई वना बिल्ली मोहम्मद जे मदीने में आदी धमाई उलमा जो मकाम अल्लाह अकबर कबीरा वो मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह चौदा काफर चौदा तो हुसैन मदनी मुसलमान जो बास हुआ सिर्फ नजर में जदो तो काफर कलमो भरे सब को इतनी पोदा अल्लाह एड़ो रोब रखो मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अरे सीटन जे करे हक दे उलमा के गालियो कारे ने अमीर हुजे भी मरनो गरीब हुजे भी मरनो नवाब हुजे भी मरनो भोतार हुजे भी मरनो अल्लाह अकबर कबीरा दुनिया में डाढो हलाए पर रब डाढन का भी डाढो डाडी जात के दिया आखिरी गाली में कई वन्या हजरत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह वक्त जो बादशाह थी गुजरो बादशाह अब्दुल मलिक जो न्याणो जे बादशाह अब्दुल मलिक दुनिया में हले एड़ो खत लिखियो उन खत जे बारे में केलो एक खत खोल जो जुमे जे दी ए मानू जे सामू मानू अचे परेशान न खत में लिखल केड़ी जुमे जो दी जो मस्जिद के अंदर वो खत जो खोल ने उन खत में लिखलो त मुखा बाद में मुझे सीट ते उमर बिन अब्दुल अजीज वेंदो केरो वेंदो उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह अल्लाह अकबर कबीरा हजरत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह उन मस्जिद के अंदर मौजूद है इया गाल हजरत उमर बिन अब्दुल अजीज कन ते पोतिया त सब को जमीन पे मस्जिद के अंदर गिरी पियो के चवण वाले जो से सादे करे गिरी पियो अवा के सीट पर मिले अवा के बादशाही पर मिले जो हुआ त एकड़े जान जी जिम्मेवारी ही इन के अवाम जो बार के रुखणो चाजे करे खौफ मां किताब पढ़ियो हजरत उमर बिन अब्दुल अजीज जी जाल थी चले जने उमर बिन अब्दुल अजीज खलीफो बणियो न जिंदगी में मासा हथ ही मुने कोन ला थे माना जाल मुर्सवारो मामलो ही विसरी से एडो रब जो खौफ अल्लाह अकबर कबीरा अल्ता वरन मामो जे जिंदगी के न लगियो शराब आमा जिना आमा बदमाशी आमा वो हजरत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह तेरे बादशाही जे कुर्सी ते बैठो त जाल के चे मा तो तलाक पियो घुरा मालिकी जो तो मुझे तलाक
आत्मा तोखे लिखी ॾियां तोखे मां थो तलाक ॾियां। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी घरवारी चवंदी पई आहे त मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे, मूंखे को ॾोह त ॿुधाए, मां कहिड़ो तुंहिंजो वॾो नुक़सानु कयो जो मूंखे तूं तलाक थो ॾिए। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ ने फरमायो जेको तूं पंहिंजे जिस्म में ज़ेवर सोन कपिड़ा सजाए वेठी आहे इहो माल बैतुल माल जो आहे, तुंहिंजे अबे बैतुल माल मां पैसा खणी करे तुंहिंजा घर ठाराया। अल्लाहु अकबर कबीर। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी घरवारी चवंदी पई आहे ये केड़ा केतरा ही गहमा तुझे इज्जत तो जान तो कुर्बान पई कया। बादशाह दी न्याणी भी बादशाह मुर्स भी बादशाह पर गुरबत में जिंदगी गुजारने जेड़ा तैयार। ईद जो दिहाड़ो आ। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जे घर जो एतिरो गुरबत जो आलम थी वियो। ईद जो दिहाड़ो आहे, ॿारनि खे कपिड़ा कोन। ईद वारे ॾींहं खां हिकु ॾींहुं पहिरियां ज़ाल अचे थी चए ॾे आला सुभाणे ईद जो दिहाड़ो आहे। चए मूंखे बि ख़बर आहे त ईद जो दिहाड़ो आहे। चए मां हिकिड़ी तरकीब कढी आई आहियां। चए कहिड़ी? चए बैतुल माल मां थोरा पैसा खण, बाद में थोरा पघार मां जमो कराईंदो वञा। वाह उमर बिन अब्दुल अज़ीज़ अहिड़ो जवाबु ॾिनो जेको सोन जे पाणीअ सां टकराए। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ फरमायो इहा ॻाल्हि मूंखे लिखी ॾे जेसीं कर्ज़ न लाइ तेसीं मौत न ईंदी। केड़ी खबर है कर्ज के दौरान मां मरी ना को मन मां मकरूज ठीक हो जो वने। अल्लाह अकबर कबीरा। यो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ एडो तौर पर जो खौफ सीट जे करे हक दे उलमा के गालियो करे नी तो याद रखो तो एकड़ी सदी के जहान सनवा। हज़रत अम्मा हलीमा ने कदमन में जी कबरा मुन्ना खलील अमर सहारनपुरी जो बंदिया। हज़रत तल्ला हज़रत जुबैर जे कदमन में जी कबरा मुन्ना मुजफ्फर से ने काफिल जो बंदिया। मौलाना कारी हनी मुल्तानी रहमतुल्लाह अलैह फरमाया तो मैं सूडान में वयुम वायदा जे लाइ सूडान। वो उते हिकड़े हमरा सहाफ़ी हो सूडान में जेके टूटी फूटी उर्दू अचे पई। जे मां को पुछा के जे हज़रत जी तव्हां काथो आयो उते फलाणी जगह तो जे मुल्ला अताला शाह बुखारी तव्हां जे मुल्क जा हा। के बाबा हा वया उलमा जे बंदा जे ये इंसान हा मलाइका साहबी जे दो जे होया त इंसान जैसे जदे रड़ ए गर्ज मोहम्मद करीम जे खत्म नबूवत जे ला पांजे मुल्क में कंदा सूडान में काफिर जो दिलियों डकी दी। यो अल्लाह पाक उलमा देवबंद जे चेहरे ते रबरूब रखो। आज क्यों तो इंशाअल्लाह असा पांजी जिंदगी जो कुरान जे तरीके से इंशाअल्लाह मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके से सुन्नत गुजर इंशाअल्लाह। जगले अल्लाह पाक मौको ॾिनो त महबूब मोहम्मद करीम जी इज्जत जो दिफा ई नाए मां ई तो जवान जे हुकूमत में मिठे मोहम्मद जी तौहीन थे उहा हुकूमत हलंदी। असां ॿुधो हूंदो आख़िरी ॻाल्हि जॾहिं हज़रत अम्मा हलीमा महबूब मोहम्मद करीम खे खयूं पई वञे। अमां ॿुधो हूंदो आलमन खां त जंहिं उठड़ी ते पाक नबी वेठा त हज़रत अम्मा हलीमा जो मुड़ुस हज़रत हारिस महबूब मोहम्मद करीम खां अॻियो वेठो। माना मोहम्मद जी बेइज्जती थी पई। सिर्फ़ मोहम्मद जी बेइज्जती थियण जे करे उठड़ी हले पई। हा सही हले पई। उठड़ीअ खे बि बर्दाश्त न हो त इमाम जो इमाम नबीअनि जो सरदार मोहम्मद पोयो वेठो आहे त कीअं। एड़ा भी बादशाह थी गुजरिया वक्त जा बादशाह भी हुकूमत भी हेडी शान शाही पर को भी जिंदगी में तन नबी अलैहिस्सलाम जे मथा दुरूद पढ़न भी रात जो दोसाले। आखिरी गाल वरना हजरत सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी तमा बुधो आ नालो सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह यो जदे रात जो सुमदो हो 1000 मरतबा पीछे मोहम्मद ते दुरूद पढ़ी को सुमदो। एक महबूब मोहम्मद करीम ने दुरूद पढ़े तो रात जो वठी निंड 700 मरतबा पढ़े निंड वठी ख्वाब में मिठे मोहम्मद जो दीदार थी। नबी से फरमाया सुल्तान नूरुद्दीन ज़ंगी अज 300 मरतबा मोहम्मद ने दुरूद घट मोकलियो थी छो टप जे करे निंड मो थियो वरी 300 मरतबा 1000 मरतबा पूरो करे मोहम्मद करीम ने सलाम। असा गरीब सुजा ठठी ठठी करे मोहम्मद ते दुरूद था आए नया बादशाह हेडो अवाम जो बार रयत जो बार जान जो बार पर को भी रात जो मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ी को सुनो। दुरूद जो वडो मकाम था माखी जी मकड़ी थी न बा माखी जी मकड़ी इन मिठाण जो काडो हो जे भला। अब तमा बुधो हो तो माखी जो जिक्र कुरान में आहे चोंदा हो पाण को नवान जो बीमार ने पौंदी है माखी जी शिफा जो अल्लाह पाक कुरान में मिसाल दो एकड़ो माखी जो मखो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तीन बार खोली वेठा के जगह ये के वो माखी जो मखो वाला मिठे मोहम्मद जे तरीके जे इन बुक ते नहीं बैठो। नबी से बंद जो तो उन्हीं करे मिठे मोहम्मद जे सुन्नत जे बैठो अल्लाह सुभान अल्लाह। नबी से तो पूछा गई त केड़े मकसद से आयो केड़े गर्ज से ये सोना मनो मकसद है गर्ज कोई नहीं सिक लगी दिल जो तो मोहम्मद दिसी जा बैठो मोहम्मद दिसी जा। हुजूर फरमायो जे करे मां मोहम्मद जे दीदार जे ला आईया त मां मोहम्मद जो नंढो सवाल थी जैसे आका केड़ो सवाल
हुजूर फरमाया तो रसूल तुसीं रसूल फिकिया रसूल फिकिया तो मैं मिठा जो काढो जो दुनिया तो जो मिसाल पई थी त माखी जो मखो चलो सोना मुझो कमाल कोई ना है रसूल तुसे जे बस कदी है तो मोहम्मद मिठे दे मसलात पढ़ी है दुरूद पढ़ने जे करे फिकी रसूल मिठी पढ़ी वे या मुझा सोना तुझे सलाह दा मकाम ये मिठो मोहम्मद हजरत जिब्रील अमीन मानू तो ना त वहाबी चवन त नबी नूर नाही मां चंदो जे मोहम्मद के नूर चयो उन मोहम्मद जे मकाम के घट कयो अरे नूर तो मोहम्मद जो नौकर नूर तो हुजूर जो नौकर मोहम्मद जो मकाम मथे आ जिब्रील तो फरमाया असा जे नबी रे आयो अर्ज के या रसूल अल्लाह माके जने रब ठायो मां दुनिया जे तक ते आयो माके 10,000 साल गुजरी आ माके खबर है कर बचा दे कर बता तो वांदो फिरंदो गाल समझदा बा हजरत जिब्रील मारो जो मुझा अल्लाह माके केना साल गुजरी आ बता तो वांदो फिरंदो माके केड़े मकसद गरज ला ठायो दी अल्लाह पाक फरमाए जिब्रील तकड़ न कर हां 10,000 साल में अल्लाह दी तारीफ कर जवाब सही मां 10,000 साल अल्लाह दी तारीफ कर घणा साल बा 10 वरन के मुझा अल्लाह बला हाने जवाब मिले अल्लाह फरमाए जिब्रील 10,000 साल में वरी मां अल्लाह जी किबरियाई है पाकाई बयान घणा साल गुजरी आ 20,000 साल घणा बा 20,000 साल जिब्रील तो फरमाए मथे जो निहाल न मथे जो निहाल फरमाए तो इला अर्शिक माजा फीह मक्तूबन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल मां अर्श दे पाए के जो नजर कई त उते अल्लाह दे नाले सां गड मुहम्मद जो नालो रखो आदे सुभान अल्लाह मर्द के मुजा अल्लाह ये हस्ती दुनिया में आई ना है तो जे नाले सां गड नामे मुहम्मद आ अल्लाह पाक फरमाए जिब्रील पूछा पियो करे न हाने 10,000 साल मुझे मुहम्मद ते दुरूद पढ़ त मकाम वधाए अल्लाह अकबर कबीरा ये मुझे मोहम्मद अरब जो मकाम है असा जो ईमान अकीदो आ त काबतुल्लाह का वधी कर रोजे जो मकाम चाजे करे काबो घर पे जो आवा अल्लाह रोजो घर मोहम्मद जो रोजो घर मोहम्मद जो काबे में अल्लाह रहंदो कोने छो त रहास उन दी थी त को महदूद होजे अल्लाह जी जात ला महदूदा अस रोजे जे अंदर मिठो मोहम्मद सुतल हुजूर आरामी अजीज दोस्तों तमा असा के अल्लाह पाक नबी भी चूंडे दिनवा की किताब भी चूंडे दिनवा अल्लाह पाक मिठे मोहम्मद सदके मक्को भी चूंडे दिनवा मदीनो भी चूंडे दिनवा अब समीन जे विच काथे आ काबतुल्लाह काबो काथे आ मक्के में अल्लाह मदद है कोई सब इकट्ठे सुभान अल्लाह काबो काथे आ मक्के मारे रुसालो पेवा अगला बादशाह रैयत भी अकुल वाले समझो ना छो त जेड़ो आवाम तेड़ो बादशाह समझो ना ओ बादशाह जी कचहरी एकड़ो छोकरो आयो बादशाह के कन में अलाए छा के बादशाह पे नोट कर दी चापलू समण तो असल बोलंदा चंदा ना वजीर बैठो किसे जेड़ो छोरो तवा के चढ़ी छा जो तवा को मांग कढी जो छोरो वडो अकुल वारो न गाल के छडे मांग हो जाए वधीक जो चंदा जे नोट खसे जाते छोरो वडो लावनी मना घोड़ो भी खसे वने गाल समझो था ना अकुल जो मार्ग को समझाया जने आयो अगुन जे भीड़ जे शाजे इन बादशाह के नोट कढी वे जे वो त कुछ पाण वाले पी पता केड़ी वेधन कई गाल समझो केड़ी वेधन कई मां के चए सी शाह छडे न गाल की तो वजीर जो छोकरे के मुजा कुछ सवाल जे करे सवाल दा तू माके जवाब दई वे तो शरीर न मां तुजी नडी मुजा हाथ छोकरे जो कल 70 सवाल कि मां के बुधाए त आसमान में सितारा घणा शोरे जो ने बाकी सवाल वनो को मां बेरम से सामान्य गाल समझो बा वजीर जो आसमान में सितारा घणा छोकरे चयो इतरा मथे में वारा इतरा सितारा जे न सही वरी के जे वे कया टिकट वेठो कर तो मां मोटी तो गाल समझो बा वजीर जी फातो ने आलो ठीक बा भला के बाकी गाल सही आ हां सही जे भला पियो भी मुझे एकड़ो सवाल जे केड़ो तुजो सवाल आ जा ये सवाल किए प्यादो किए चढ़ ये करे घोड़ो इते बदो न परे कपर ते बीर तो मैं बुधाए ओरे परते करे बिया घोड़े ते चढ़ी निड़ जी चबो एकड़ो है छोरो जो तो आयो बादशाह दे कोठी बादशाह जो मां जो तो के छोरो वडो अकुल वारो आते से छोरो वाके न भागो अने बा तो अकुल भी अल्लाह पाक अकुल भी दा अल्लाह पाक जे की दी अल्लाह पाक तमा के अकुल नुवाद न कुरान में समझो एक गाल समझो अकुल आहे कुरान नाहे त अकुल कम जो नाहे अकुल ऐ जे करे अकुल आहे कुरान नाहे त अकुल कम जो नाहे जे करे कुरान आहे अकुल नाहे त कुछ भी नहीं कुरान के समझण जे ला अकुल खपे न
क़ुरान खे सम्झण जे लाइ अकुल खपे। अज़ीज़ दोस्तो, अल्लाह तव्हांखे अकुल ॾिनो आहे, अकुल में कमु वठो। सियाणा चवंदा आहिनि जान वञे त वञे, मुड़ुस जी इज़त न वञे। ॿेली मथां ते रत जा कोढ़ा रोआ कोन्ही, जेका करणी थी हिते कर। मोरनि जहिड़ा मोर वया वीर मरी, जवाननि जे जाइ ते वेठा चिभड़ चढ़ी, अनु ॾींदा हा उथंदे से सलाह विया त सड़ी। अकुल आहे हक़ीक़त में या हाकिम बि त खरी, अदा वञे न मुफ़्त में भरी, कढे थो ऐं अब्बासीअ जा। काह मां कम थो न थिए, थोड़ी उड़ीअ चाढ़ी घर, अक मां अंब न थिए, थोड़ी फुटीअ झले फर, पराओ पंहिंजो न थिए, थोड़े लुटे ॾेसि घर, पीर मां परवर न थिए, कुझु केॾो बि ताक़तवर, भेट जो ढोटो लतीफ़ चए, थोड़े हलियो वञे सर, उहो बि साथ में सच जो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। असां वॾा वॾनि लाउडनि जा हिरियल ऐं इंशाअल्लाह जे ॿिए मरतबा आयासीं त एको सां हूंदो। चओ इंशाअल्लाह। हेॾो जलसो कया थो माशाअल्लाह, हेॾा आलम बराल जेको बुज़ुर्गनि ॿुधायो अमां ॿुधो। अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रब तव्हां असांजा ॿई जहान पूरा फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह से गुनाहगार, बदकार, ऐबदार, सियाकार, खताकार, गंदा मुंहिंजा वॾा तुंहिंजे मिठे मोहम्मद जा उम्मती आहियूं। अल्लाह असांजे हाल करम फ़रमाए। जन दोस्तनि अल्लाह से क़ुरान वारे दर्स में तावन दुआ जानी माली। अल्लाह से दोस्तनि जो ही तावन रियाय देखा जा पंहिंजे ॿार जा इलाही में मंज़ूर मक़बूल फ़रमा। जिन दोस्तनि ॿुधो जेके न आया, जिन असांजे अमरुनि भेण लाउड स्पीकर जे ज़रिए तुंहिंजो क़ुरान ॿुधो आहे, अल्लाह समूरनि जो जाल मुरादूं हाले में पूरी फ़रमा। अल्लाह जे ॿिए को घुरंदा खे कावड़ ईंदी आहे, अल्लाह तूं क़ुरान में रोकियो आहे, ॿिए को न घुरो। अल्लाह काॾे वेंदासीं तोखां घुरो पिया। अल्लाह असांजे उम्मीद आहे तूं क़ुरान में मुहम्मद जे उम्मत सां वाइदो कयो आहे त मां मुहम्मद जे उम्मत खे कॾहिं रुसवा न कंदुसि। अल्लाह जेकॾहिं मेरा मंदा थी करे दुनिया में हली वियासीं, माशर जे मैदान में तुंहिंजे नबी मुहम्मद जे साम्हूं कहिड़ो कंदो पढ़ंदासीं। अल्लाह अहिड़ी तौफ़ीक़ ॾे, उहो कमु वठि जंहिंमें तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी। अहिड़ो घुरियो अता फ़रमा। असांजे हक़ में भला फ़ैसिला, हिकमत वारो फ़ैसिलो फ़रमा। अल्लाह तूं बाज़ारो बाज़ फ़रमा। तूं हनार, तूं मनार, तूं करीम, तूं सतार, तूं वहाब, तूं गफ़ार, तूं ख़ालिक़, तूं मालिक, तूं ख़ालिक़ सां मख़लूक़, तूं मालिक सां मख़लूक़, तूं दाता असां ॾेॾो, असां घुरंदड़, तूं ॾींदड़, तूं ॾिण खां थकबो न आहे, असां घुरण खां थकिजी सघूं था। असांजे हक़ में भला फ़ैसिला कर। असांजा वॾा नंढा वॾा जेके मर्द औरतूं दुनिया में विया, पंहिंजा परे जा जिन चयो जंहिं दुआ लाइ चयो जंहिं न चयो, पंहिंजा अज़ीज़ या गॾु दोस्तनि जा वॾा असांजे अमरियूं भेनरियूं जेके दुनिया में वयूं आहिनि, अल्लाह सां दुनिया जी क़बूल फ़रमा। अल्लाह जे दर्जात खे बुलंद फ़रमा। अल्लाह मुंहिंजे वालिद साहब जे दर्जात खे बुलंद फ़रमा। जे मूंसां महिनत कई, अल्लाह जे तुंहिंजे क़ुरान पढ़ण जे क़ाबिल बनायो तुंहिंजी मदद सां। अल्लाह मुंहिंजे बाबा जे क़ब्र जे मथां अल्लाह से रहमत जो मींहुं वसा, मुंहिंजे दर्जात खे बुलंद फ़रमा। जेको मां चयो अल्लाह तोखे ॿुधो, अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमा। अल्लाह जियां पढ़ण ऐं ॿुधण ॿुधाइण जो हक़ अदा करे न सघिया आहियूं, जेके कमियूं कोताहियूं थियूं अल्लाह माफ़ फ़रमा। रिया खां बचा। अल्लाह कश्मीर जे मुस्लमान जी मदद फ़रमा, बर्मा जे मुस्लमान जी मदद फ़रमा, फ़लस्तीन जे मुस्लमान जी मदद फ़रमा। अल्लाह फ्रांस जे सदर ज़ालिम तुंहिंजे मिठे मोहम्मद करीम जी तौहीन कई आहे, अल्लाह से हिनखे दुनिया में इबरत बना। अल्लाह जेकॾहिं तूं सवन जे मथां ॾहनि खे गालिब करे हावी करे ताक़त तुंहिंजी आहे। अल्लाह जेके बि मिठे मोहम्मद जे दीन जा दुश्मन आहिनि, अल्लाह खे रिश्तो नाबूद फ़रमा, हक़ जो बोल बाला फ़रमा। अल्लाह तूं बाज़ार में बाज़ फ़रमा। हक़ जी ॿेड़ी अल्लाह साईं लुॾी आहे, ॿुॾी न आहे। अल्लाह हक़ जे उलमा खे वक़्ती तकलीफ़ आई आहे, अल्लाह अॼु बि तुंहिंजे रज़ा ते राज़ी आहियूं। जान वञे त वञे, पेशानी झुकबी त तुंहिंजे दर ते झुकबी। अल्लाह तूं बाज़ार में बाज़ फ़रमा। हक़ जे उलमा जी मदद फ़रमा। तुलबा सुलहा मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त फ़रमा। हक़ जो बोल बाला फ़रमा। असांजे क़ाइद मुल्ला फ़ज़ल रहमान जी हिफ़ाज़त फ़रमा। अल्लाह तूं बाज़ार में बाज़ फ़रमा। हक़ वारे उलमा सां रहा, क़ुरान वारी जमा सां रहा। अल्लाह रियाए देखा को बचा। अल्लाह से दुनिया आख़िरत सॼी भली फ़रमा। अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि वबारक वसल्लम अदद कुल्ल मालूम लक दाइमन बद्र बदा रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि अजमईन।